लाड़काणो ज़िलो हूंदो तॾहिं अरबाब रहीम जो दौर हुयो। अरबाब रहीम जो दौर हुयो। कंबर ऐं नओं ज़िलो हुन ऐलान कयो त कंबर ज़िलो नओं जेको आहे सो थींदो हिन में कंबर ज़िले में, उनखे नओं ज़िलो था कयूं। त पोइ वरी छा थियो त विच में वरी सियासी टकराव थियो त पोइ उहे त पंहिंजी जाइ ते रहिया, पर वरी अरबाब रहीम उहो ऐलान कटे चयो त शहदाद कोट जेको आहे ज़िलो थींदो। त साईं कंबर जा माण्हू अचे साईं निकिता। साईं मां 7 ॾींहं कंबर वारनि सां गॾु हुयुमि, अञा बि मथे ईमानदारी ॻाल्हि आहे त कंहिंखे लठ बि न आहियूं, इहे ॾंडा साण हूंदा आहिनि इहे सभु। पोइ ॾिसो न असां वटि जेका पुलिस आहे न साईं, ईअं पिया मारनि माण्हुनि खे, ईअं पिया माण्हुनि खे मारनि ॼण जानवरनि खे था मारनि। थॾे ते 4 माण्हू शहीद थिया, जेके कंबर जा 4 शहीद आहिनि। उन्हनि ॿिया वरी जेके लकड़ा थींदा आहिनि न बांस जा, उनजे बांस जे लकड़नि सां माण्हुनि खे पुलिस वारा मारनि। अहिड़ा थुल्हा जो हण जो माण्हूअ खे त उहो माण्हू जेको किरे पियो त उहो हिकिड़ो त माण्हू उते थॾे ते मरी वियो, जेको ॾाढो केटियुनि ते वाइस भलियो त मरी वियो। त इहे शयूं ॾिसो न, इहे पुलिस जंहिंमहिल तशद्दुद करे, जंहिंमहिल सिधियूं गोलियूं हुयूं त हुन में 4 शहीद थिया। त माण्हुनि वटि पथर हुया, माण्हुनि वटि हथियार कोन हुया। मां अॼु बि अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी चवां थो त मूंखे चवंदा आहिनि त हादी सांगी धुर थी वियो, माना पैसा वरिता ऐं सरदारनि चांडियनि खां उन्हनि खां, तॾहिं जेको आहे न इहा अहिड़ी ख़तरनाक न। मूंखे अलाह ॾिसे थो, मूं पंहिंजे इंसाफ़ सां जेका कैमरा जे अख में रिकॉर्डिंग थी उहा ई मूं रिकॉर्डिंग कई। उन ते अरबाब रहीम IG ऐं जावेद उढो साहब, इन्हनि SSP हुयो हिन में, जावेद उढो साहब हिन में दादूअ में इंक्वायरी विहारे हादी सांगे ते इंक्वायरी कयो त हिन ग़लति रिकॉर्डिंग कई आहे। मूं ॾे आया, चई तूं शाहिदियूं ॾे। मां शाहिदियूं मां छा ॾींदुमि भाउ, हे कैसेटूं तव्हां ॾिसो। साईं जॾहिं उहे कैसेटूं जो ॾिठूं त 2500 4000 माण्हू अवाम ते FIR हुई। 120 पुलिस वारा उन मुंहिंजे रिकॉर्डिंग ते जेल में पिया ऐं उन शहीदनि जो माना हिकिड़ो हक़ु थियो, जीअं हक़ु थींदो आहे, इंसाफ़ थियो उन्हनि जो। ऐं मूंखे हर साल तो ज़िंदा गाज़ीअ जो एवार्ड ॾींदा आहिनि कंबर वारा। 4 शहीद हो थिया आहिनि ऐं ज़िंदा गाज़ी आहियां KTN कंबर शहदाद कोट जो। पोइ वरी इहो नालो मटियो त माना अदा ठीकु आहे, हाणे कंबर बि रहे ऐं शहदाद कोट बि रहे। त उन में इहे वाक़िया जॾहिं कवर थिया त उन खां पोइ जेको आहे न इहो वरी शहीद मुनीर जेको आहे शहीद थियो 2005 महीनो हुयो, 2006 में 5 महीनो 29 तारीख़। त इहे जॾहिं वाक़िया थिया त पोइ ईअं ई वञी मूं ग़रीबनि जा जेके रिकॉर्डिंग कई त पोइ उन्हनि ते वॾेरो कावड़ियो त तूं छो थो कवर करी। हूअ कंबर वारी बाहि बि हुयसि त हीअ असांजे हुकूमत जे ख़िलाफ़ु आहे। मां हुकूमत जे ख़िलाफ़ु कोन हुउमि, मां कंहिंजे ख़िलाफ़ु कोन आहियो। मूं जेके बि कवर कया आहिनि त उहे मूं पंहिंजे सहाफ़ी जे हुजण जे हवाले सां कया आहिनि ऐं सहाफ़त में कया आहिनि। जॾहिं हुन वॾेरे कावड़ लॻी, हुननि मूंखे सम्झी मारियो। हू सऊदे वियो, उतां हुकुम ॾिनई त वञी तव्हां इहो झेड़ो कयो बकापुर ऐं जेको आहे सिमाई उनड़नि में जंहिंमें लांचर हलिया, गोलियूं हलियूं। त आऊं एवार्ड वठणु वियो कंबर जो हैदराबाद में। त उहो पोयों शहीद मुनीर खे मोकिलियुमि त उते वियो। उन्हनि टारगेट जीअं वञे पियो त सिधियूं गोलियूं हयूं, पोइ हुते गोली लॻी शहीद खे, उन में हू शहीद थी वियो। पोइ जेका मूं लोड़ लोड़ी, जे मूंखे KTN काव जो सहारो न हुजे हा त आऊं त साईं वॾेरनि जे हुन पुलिस जेके मूंसां पुलिस हिन केस में ज़ुल्म कया। सो साईं मूं वटि एॾा किसा आहिनि, तव्हांखे KTN जा ॿुधायां, वाक़िया ॿुधायां त घणा वाक़िया आहिनि।